किर्गिस्तान में मकामी माण्हुनि ऐं परॾेही शागिर्दनि में झेड़ो। पाकिस्तानी शागिर्द बि वकड़ में अची विया। बशकीक में मकामी माण्हुनि जा हॉस्टलनि ते हमला। भञ-डाह तशदुद में केतिराई शागिर्द ज़ख़्मी। मचरियल माण्हुनि हॉस्टल जे कमरनि जूं दरियूं ऐं दरवाज़ा भञी छॾिया। मुख़्तलिफ़ मुल्कनि मां पढ़ण जे लाइ वियल शागिर्द हॉस्टलनि ऐं होटलनि ताईं महदूद। पाकिस्तानी शागिर्दनि जी हुकूमत खां मदद जी अपील। मकामी पुलिस हालतूं कंट्रोल करण में नाकाम। किर्गिज़ हुकूमत बशकीक में फ़ौज मुक़ररु करे छॾी। 3 मिस्री शागिर्दनि गिरफ़्तार। पाकिस्तानी शागिर्दनि जो चवणु आहे त किर्गिज़स्तान में चिटाण मिस्री शागिर्दनि ऐं मकामी माण्हुनि में झेड़े सां शुरू थी। झेड़े जी वीडियो वायरल थियण खां पोइ मकामी माण्हुनि परॾेही शागिर्दनि जे हॉस्टलनि ते हमला कया। शागिर्दाननि खे बि हिरासां कयो वियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ पारां बशकीक में पाकिस्तानी सफ़ीर खे पाकिस्तानी शागिर्दनि जी हर मुमकिन मदद करण जी हिदायत। किर्गिज़स्तान में पाकिस्तानी ऐं ॿियनि मुल्कनि जे शागिर्दनि ते थियल हमलनि ते ॻणिती जो इज़हार। वज़ीर-ए-आज़म ऑफिस जी पधिराई में चयो वियो आहे त पाकिस्तानी सिफ़ारतखाने एमरजेंसी नंबर फ़राहम ऐं सूरतहाल खे मुसलसल मॉनिटर कयो पियो वञे। बशकीक में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर हसन अली ज़ेगम चयो आहे त हालतूं मामूल ते अचण ताईं पाकिस्तानी शागिर्द घरनि में रहनि। पाकिस्तानी शागिर्दनि जी हिफ़ाज़त यक़ीनी बणाइण जे लाइ क़दम खंया पिया वञनि। मक़ामी क़ानून लागू कंदड़ इदारनि सां राब्तो आहे। किर्गिज़स्तान में पाकिस्तानी सफ़ारतखाने तरफ़ां शागिर्दनि लाइ राब्तो नंबर जारी कयो वियो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त हू किर्गिज़ हुकूमत सां राब्ते में आहिनि। पाकिस्तानी जी हिफ़ाज़त इंतिहाई अहम आहे। पाकिस्तानी शागिर्दनि जी हिफ़ाज़त जे लाइ तरजीही बुनियादनि ते क़दम खंया पिया वञनि। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब परॾेही दौरे ते रवानो थी रहियो आहे। संदसि जाइ ते जस्टिस मुनीब अख्तर वक़्ती चीफ जस्टिस जो उहिदो संभालींदो। चीफ जस्टिस आज़रबाईजान रवानो थींदो, जिते हू एसीओ मुल्कनि जे चीफ जस्टिस कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां अॼु खां 25 मई ताईं मुल्क खां ॿाहिरि हूंदो। लाड़काना पुलिस जे डेरा मुराद जमाली में कार्रवाई। मुबीना तुरफ़ा थियल नीगरी बाज़ियाब। 3 जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी मीर रोहल ख़ान खोसे जो चवणु आहे त सनम खे बाज़ियाब कराए वहीद शाह, संजय ऐं अली लोरी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बाज़ियाब करायल नीगरी खे अदालत में पेश कयो वेंदो। घोड़की जे ॻोठ जानण वासो में सावंद सुंदराणी तकरार तां ॻोठाणो अगवा बाद क़तल। हथियारबंदनि बहराम सावंद खे अगवा करण बाद संदसि वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई। अगवा जी इत्तला बावजूद आंदड़ सुंदराणी पुलिस का बि कार्रवाई न कई। बख्शियापुर भरिसां गबलू थाणे जी हद कच्ची वारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़तल। जवाबदार हफ़ीज़ बंगवार साफ़िन सां गॾिजी बंदूक जा फायर करे पंहिंजी घरवारी ज़मीरा खे क़तल करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा। 3 ॼणा फ़ौत, 1 ज़ख़्मी। दोदापुर वेझो ट्रैक्टर तां किरण सबबि नौजवान हयाती विञाए वेठो। गुलारती में मोटरसाइकिल जो टायर फाटण सबबि नौजवान अजले जो शिकार। कुंभ वेझो 2 मोटरसाइकिलनि में टक्कर, 1 ॼणो फ़ौत, 1 ज़ख़्मी। कोटड़ी में निंगल सां मुबीना बदफली जी कोशिश। जवाबदार गिरफ़्तार। सिकंदराबाद वारे इलाइक़े में जवाबदार ज़ाहिद उर्फ़ दादम सुमरे निंगर सां बदफली जी कोशिश कई। निंगर जी रड़ियुनि ते इलाइक़ी वासियुनि जवाबदार खे पकिड़े पुलिस हवाले कयो। जांच जारी।